नासिन चोटियारियूं वेझो ॻोठ सूफ़ी सिद्दीक़ बुगटी में समाजी तंज़ीम जे सहकार सां नामियारे सुघड़ सूफ़ी सिद्दीक़ बुगटी जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें शाइरनि, अदीबनि, सुघड़नि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था अली अकबर जुड़ेजो जी रिपोर्ट। चोटियारियों वेझो ॻोठ सैयद नूर शाह में समाजी तंज़ीम शेल्टर प्रोटेक्शन ग्रीनलैंड विलेजेस वेलफेयर एसोसिएशन जे सहकार सां सिंध जे नाले वारे सुघड़ सूफ़ी सिद्दीक़ बुगटीअ जे यादि में तज़ियती मेड़ाको मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जी शुरूआत तलावत कलाम पाक सां कई वई, जंहिं बैदि नाले वारे सुघड़नि ऐं अदीबनि अब्दुल लतीफ़ लिगारी, वली मोहम्मद लिगारी, सजाद मल्ला, फ़कीर मोहम्मद झुलन, अली नवाज़ लिगारी, खेर मोहम्मद मरी, अब्दुल लतीफ़ लांडर, हाजी सिकीलत लिगारी, इमदाद बबर, जान अली बुगटी, मोहम्मद इस्माइल बुगटीअ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। उन दौरान हिननि मरहूम सूफ़ी सिद्दीक़ बुगटीअ जे ज़िंदगीअ ते रोशनी विझंदे चयो त मरहूम हिकु निहायत सादी ऐं मिलनसार तबियत जो मालिक हो, हर कंहिंखे मोहबत ऐं मान ॾींदो हो। हिन जे बेतन मां हर क़िस्म जी ॼाण मिलंदी हुई। प्रोग्राम में मक़ामी शाइरनि, अदीबनि, सुघड़नि ऐं इलाइक़े जे मुअज़्ज़िन वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में शरीक थींदड़नि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त सूफ़ी मोहम्मद सिद्दीक़ बुगटी हिकु मोहबती इंसान ऐं तमामु सुठो सुघड़ ज़िले लेवल ज़िले सांगड़ ते तमामु भलो सुघड़ थी रहियो। बहरहाल हुन पंहिंजो नालो दुनिया में रोशन कयो, सो पंहिंजे ई हिकिड़ी तारीफ़ी बैद सां अॼु बि तव्हांजे इंटरनेट जे दौर में वेंदो त मोहम्मद सिद्दीक़ बुगटी ज़िले सांगड़ जो पहिरियों बहितरीनु सुघड़ आहे। तमामु नेक माण्हू, मोहबती, हुनजी हर कंहिं सां दोस्ती, कंहिं सां हुनजी दुश्मनी मुखालफ़त कान हुई। हर वक़्तु एॾे प्यार ऐं मोहबत सां भाईंदो जीअं हिकिड़ो पंहिंजो माइट पंहिंजे औलाद खे भाए। हर कंहिं सां मोहबती, हिंदू हुजे चाहे मुस्लमान हुजे, न कंहिं सां तसब सुघड़ भाईंदो, न पाण में तसब थींदो, मुखालफ़त हूंदियूं, पर हिन मर्द जी कंहिं सां तमामु नेक नियत ऐं अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह दीन सां हुनजी मोहबत हूंदी। चवंदो अॼु न ताकनि में संदी जोगिन जोड़, सारे सनासिन खे खामी थियस खोड़, मन जनी सी मोड़ से लाहूती लॾे विया। निहायत शुक्रगुज़ार आहियूं हिन हर मेले में भिटाई ते जिते किथे सां गॾु रहियासीं। बुर्दबार सुघड़ भलो इंसान सखी दोस्त हुयो। मां इहो ई चंद सिटूं पढ़ंदुसि उस्ताद मोहम्मद सिद्दीक़ जे लाइ त छॾे वेंदो सभु को जॾहिं वेंदो साह, न रहंदी संगत न रहंदो चाह, उहा पोख का आहे जेका कम अचे क़यामत में। मरहूम जी अॼु यादि में ताज़ियती मेड़ाको सां कोठायो शेल्टर प्रोटेक्शन ग्रीनलैंड विलेज वेलफेयर एसोसिएशन जे ताउन सां, ऐं समूरा सुघड़ दोस्त जेके पाया आहिनि, समूरनि दोस्तनि जी महिरबानी ऐं सूफ़ी जी जेका शख़्सियत हुई उहा विसारण जहिड़ी न आहे। असांजे दिलनि में हमेशह सूफ़ी सिद्दीक़ साहिबु यादि रहंदो। तव्हां सिंध धरती जे नाले वारे सुघड़ सूफ़ी सिद्दीक़ बुगटीअ जे यादि में मुनक़िद थियल तज़ियती मेड़ाके में शरीक थींदड़नि जा वीचार ॿुधा। कैमरामैन लाल खान शाह सां गॾु अली अकबर जुड़ेजो, आवाज़ टीवी न्यूज़ चोटियारियूं।